नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लंडन खां ख़बर ॾींदा हलूं त क्रिकेट वर्ल्ड कप 2019 जी ऑनलाइन टिकट जी ब्लैक वेकरो जी इंकशाफ़ थियो आहे, जंहिं बाद इंतज़ामिया कार्रवाई जो ऐलान करे छॾियो आहे। आलमी कप 2019 जो कुझु टिकटूं 12,000 पाउंड खां बि वधीक क़ीमत ते वेकरो थी रहियूं आहिनि, जॾहिं त इंग्लैंड ऐं ऑस्ट्रेलिया विच में ऑर्डर में थियल मैच जे क्रिकेट वेबसाइट ते 104 भेरा वेकरो थी आहे। इंग्लैंड ऐं ऑस्ट्रेलिया मैच जी टिकट 150 पाउंड वारे टिकट ब्लैक में 12,000 पाउंड में वेकरो लाइ मौजूदु आहे। अहिड़ी रीति पाकिस्तान ऐं भारत विच में मैचूं टिकटूं बि ब्लैक में वेकरो थी रहियूं आहिनि। पाक भारत मैच जो 150 पाउंड वारी टिकट ब्लैक में 3,800 पाउंड में ऑनलाइन ते मौजूदु आहे। ॿिए पासे आलमी कप इंतज़ामिया जे तर्जुमान जो चवणु आहे त बर्तानिया में टिकट रीसेल करणु क़ानूनी तौर ते ॾोह न आहे, पर ब्लैक जी क़ीमत क़बूल न आहे। टिकटनि जी ब्लैक मार्केट ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। यादि रहे त क्रिकेट आलमी कप 2019 3 जुलाई खां 14 जुलाई ताईं इंग्लैंड ऐं वेलीज़ में खेॾियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।